नाज़रीन खे ख़बर ॾींदा हलूं त बाझे में नामालूम माण्हुनि मुबैना तौर औरत ऐं मासूम बारड़ी मथां तेज़ाब उछलाए फरार थी विया आहिनि। तेज़ाब सबबि मासूम नींगरी जो अधु चेहरो सख़्त मुतासिर थियो आहे। ॻोठ दड़ा में नामालूम मोटरसाइकिल सवार माण्हुनि 30 वरनि जी मुरादा ऐं 8 वरनि जी सलमा ते मुबैना तौर तेज़ाब हारे फरार थी विया। तेज़ाब सबबि मासूम सलमा जो अधु चेहरो सड़ी सख़्त मुतासिर थियो आहे। होरा बाजे थाणे ते खान मोहम्मद जोणे जो नाले शख़्स मथां वाक़िए जी NC दाख़िल कराई वई आहे। नाज़रीन खे ख़बर ॾींदा हलूं त बाढ़े में नामालूम माण्हुनि मुबैना तौर औरत ऐं मासूम बारड़ी मथां तेज़ाब उछलाए फरार थी विया आहिनि। तेज़ाब सबबि मासूम नींगरी जो अधु चेहरो सख़्त मुतासिर थियो आहे। ॻोठ दड़ा में नामालूम मोटरसाइकिल सवार माण्हुनि 30 वरनि जी मुरादा ऐं 8 वरनि जी सलमा ते मुबैना तौर तेज़ाब हारे फरार थी विया। तेज़ाब सबबि मासूम सलमा जो अधु चेहरो सड़ी सख़्त मुतासिर थी वियो आहे।